ब्रेकिंग न्यूज़ अवासा गुलाब लगारी मां शेर कंदासीं। गुलाब लगारी जे मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सूफ़ी फ़क़ीरनि जो अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सूफ़ी फ़क़ीरनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ कलाम ॻाए अनोखो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट सबबि फसल तबाह थी रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवासा गुलाब लगारी मां शेर कई पिया। गुलाब लगारी जे मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सूफ़ी फ़क़ीरनि जो अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सूफ़ी फ़क़ीरनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ कलाम ॻाए अनोखो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट सबबि फसल तबाह थी रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवासा गुलाब लगारी मां शेर कई पिया। गुलाब लगारी जे मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ सूफ़ी फ़क़ीरनि जो अनोखो एहतजाज कयो वियो आहे। सूफ़ी फ़क़ीरनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ कलाम ॻाए अनोखो एहतजाज कयो वियो।